छा थो सोची तगिया खान? बाबा जी जेकॾहिं तव्हां मुंहिंजी सलाह वठो ऐं उन सलाह ते अमल कयो न, पोइ त ईअं सम्झो त इहो छोकिरो नादिर ॼणो गाड़े में अची तगिया खान तॾहिं त मां तोखे घुरायो आहे। सॼे ॻोठ खे छॾे तोसां ई सलाह कंदो आहियां, छो जो तूं मुंहिंजो सॼण बि आहीं त हम ख़्याल बि आहीं। तूं ई मूंखे सिधे दग ते लाहे सघीं थो। बाबा जी मां त इहो थो चवां त तव्हांजी ॻाल्हि सरदारनि ताईं पहुचे त भली ॻाल्हि। हाणे पुछंदो छो? उन जो जवाब इहो आहे त तव्हां अमीरनि जा ऐं सरदारनि जा ख़्याल बि साॻा, मक़सद ऐं सोचूं बि साॻियूं। मुंहिंजी ॻाल्हि मञो, जेकॾहिं सरदार फ़ैसिलो कंदो तो फ़ैसिलो तव्हांजे हक़ में हूंदो। इहो त ठीकु आहे तगिया खान, पर गोहर जो ख़्यालु आहे त। गोहर गोहर हुनखे कहिड़ी ख़बर त सरदार कहिड़ा थींदा आहिनि, अमीर कहिड़ा थींदा आहिनि, हुन जा शौक़ कहिड़ा थींदा आहिनि, शिकार कहिड़ा थींदा आहिनि। वरी बेरज़ड़ो रखी थो गिरां त सरदार कॾहिं औरत जे हक़ में फ़ैसिलो कंदो ई कोन। हाणे तव्हां ॾिसो, ऐं तव्हांखे इहो करिणो पवंदो त मेरू ऐं सदोरीअ जो ज़िक्र बि सरदार जे अॻियां ज़रूरु रखिजो। पोइ वेही ॾिसो त सरदार कहिड़ो थो फ़ैसिलो करे। तव्हांजे हक़ में करिणो पवंदुसि, फ़ैसिलो करिणो पवंदुसि। चाचा घर जूं ॻाल्हियूं आहिनि, उहे सरदारनि ताईं पहुचनि या सुठी ॻाल्हि कान्हे। त पोइ ठीकु आहे, टे हिकु मर्द गॾु था कयूं, उहे फ़ैसिलो कनि। इन में पाण खे कहिड़ी पक आहे त फ़ैसिलो असांजे हक़ में थींदो? बाबा साईं फ़ैसिलो भली तव्हांजे हक़ में न बि हुजे, पर 2-4 महीननि खां पोइ ॾिसणो इहो आहे त इहो नादिर ख़ान फ़ैसिले जी भञकड़ी करे थो या न। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता थो फ़ैसिले जी भञकड़ी करे त पोइ त नादिर खे 2 हथनि सां कयोसीं सोगो, ॿियोसीं चीकट। ठीकु आहे, इन ते सोचूं था। ठीकु आहे, सुभाणे मां सरदार न ईंदुसि, उन्हनि सां इहा ॻाल्हि कंदुसि। ॾिसूं छा था चऊं। चऊं माशा। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।